देबल खां रवानो थिए ॿेड़ी खे 2 ॾींहं गुज़री चुका हुआ। समुंड जे तह ते कोहीड़ो छायल हो। कोहीड़ो एॾो त घाटो हुयो जो नज़र जी हद ॿेड़ी जे अॻिएं हिसे ताईं मस ते पई, जिते काठ मां ठहियल घोड़े जी मुंडी लॻल हुई। मथे डिघनि सड़नि जूं नोकूं धुंध में ईअं ओझल हुयूं जीअं तलवारूं आसमान जे सीने में खुतल हुजनि। देबल जो केहीदास, जंहिंखे ब्राह्मणाबाद मां पकड़े ग़ुलाम बणायो वियो हुयो, वंझ ईअं हलाए रहियो हुयो जीअं ॿिए खां गोए खाइण जी कोशिश कंदो हुजे। ॿेड़ी जे 2 पासनि खां वेठल वांझी पेरनि ते ज़ोर ॾेई कुल्हनि खे छिके हथनि खे ईअं हरकत ॾेई रहिया हुआ जो वंझनि पाणी मां निकिरी सारस पखी जीअं वरी थे समुंड जी गज में टुॿी हईं। ॿेड़ो वियो थे महासागर जे कोहीड़े खे चीरींदो ऐं अॻिते वधंदो। मूसा यमनी, जंहिंजी बेद जी लठ ते उठ जो चमड़ो चढ़ियल हुयो, जंहिंजूं नज़रूं हर ग़ुलाम मथां गोश्तखोर पखी जीअं परवाज़ करे रहियूं हुयूं। जॾहिं बि कंहिं सुस्ती जो मुज़ाहिरो थे कयो त उठ जी खल वारो फटक ज़ोर सां हिन वहाए थे कढियो। ग़ुलामनि जी पुठियुनि ते ॻाढ़ा रेटा निशान सुंदर नारियुनि जी सींध जहिड़ा हुया, जन में ॼण रत जो सिंदूर भरियल हुयो। आलमदीन अशरी उनखे अहिड़े अमल खां रोकियो पिए। दीन में अहिड़ी सख़्ती जी गुंजाइश न आहे, पर हू न पिए मुड़ियो। उनखे खुतो जवाब पिए ॾिनाई, मूंखे पंहिंजो फ़र्ज़ निभाइणो आहे। इराक़ी हुक्मराननि आख़िर मूंखे मुक़ररु कहिड़े कम लाइ कयो आहे। वक़्त ते पहुचंदसि त माल गनीमत जे हिसे जो हक़दार थींदसि। सुस्ती जो मुज़ाहिरो कंदसि त उन जे कहर जो तलबगार थींदसि। मूसा यमनी, जेको बेद जी लठ ते चढ़ियल उठ जे चमड़े वारो फटको पियो फेराईंदो हुयो, उहो वादी अलवदा सिर जे उन बरपट जो बाशिंदो हुयो जिते बग्गा उठ हूंदा हुया। उतां जी उठिड़ियुनि जे नासी खीर मां ठहियल पनीर फट में मढ़ियल रोग जहिड़ो हूंदो हुयो। मूसा यमनी जी पुठीअ ते धक हणी झलियल पनीर चॿाड़ींदो हुयो त उहो उन जे वात जे वाछुनि वटां वहण लॻंदो हुयो। मूसा यमनी, जंहिं मां रहम मोकिलाए निकिरी कंहिं ज़ालिम जे बरपट जे ख़ुश्क ज़मीन ते हेठि किरी जज़ब थी चुको हुयो, उहो जॾहिं ॻाल्हाईंदो हुयो त संदसि वात मां उभम ॿार जी उल्टी जहिड़ी बू ईंदी हुई। ॿेड़ी जे विच ते मेरी झालर वारो चबूतरो हुयो, जेको उस में वॾा सण उन मथां छांव कयूं बीठा हूंदा हुया। उन चबूतरे हेठां काठ जे वकड़ खाई वेंदड़ हेठि ॾाकण हुई। अहिड़े हंधि पे खुटी जिते हिक क़ैदनुमा कमरे में 19 औरतूं बंदि हुयूं। उहे 19 औरतूं ब्राह्मणाबाद मां क़ैद कयूं वियूं हुयूं। अरबी लश्कर जा हज़ारें तीरंदाज़ सिज जे किरणनि जीअं तजला ॾींदड़ तलवारुनि सां ज़रहनि में मलबूस सिपाहियुनि ऐं उन्हनि अॻियां थुल्हनि रसनि सां मंजनीकूं छिकींदड़ हबशी ग़ुलामनि जूं क़तारूं हाणे नीरून कोट तरफ़ वधी वयूं हुयूं। ब्राह्मणाबाद जी भित खाने मां गौतम बुद्ध जो मुजस्मो कढी उन ढेर ते उछलायो वियो हुयो, जंहिं में क़िले जे भॻल सिरुनि ऐं ॻाढ़नि चूड़ियुनि जे टुकरनि सां गॾु पोरियतनि जे गोश्त जा ॻभा बि शामिल हुया। उते हर तरफ़ लाश हुया। साम्हूं पवंदड़ जवाननि खे सीने में लॻल तीर ऐं उन्हनि जे गिरेबाननि ते रत रंगियल आङिरियुनि जा निशान, जिन खे नाज़ुक काराइनि खां छिके अलॻि कयो वियो हुयो। क़िले जो मुहासिरो कयो वियो हुयो त बुतखाने जो शिमनी वॾे दर खां निकिरी हलंदो उन्हनि साम्हूं आयो हुयो ऐं उहो ॻुझो दस्तावेज़ पिणु पेश कयो हुयईं, जंहिं ते इराक़ी हुक्मराननि जी मोहर सपत थियल हुई। जॾहिं देबल ते कब्ज़ो थियो हुयो त ब्राह्मणाबाद जे रहवासियुनि खे ख़ौफ़ बराए वियो हुयो। उन्हनि सोचियो हुयो त अरब लश्कर उते बि पहुचण वारो आहे। उतां जे मुख्य बूतखाननि जे शिमनियुनि खे उहा सलाह ॾिनी वई त नीरून कोट ॾांहुं वेंदे अरब ब्राह्मणाबाद ज़रूरु पहुचंदा ऐं वॾी तबाही मचंदी। उन खां अॻु जो अहिड़ो वक़्तु अचे छो न ॾाहर खे इतलाह ॾियण बिना इराक़ जे हुक्मराननि ॾांहुं क़ासिद मोकिले अॻुवाट अहिड़ो ॻुझो मुआहिदो कयो वञे जो ब्राह्मणाबाद ते नाज़ुल थींदड़ मुसीबत टरी वञे। उन्हनि अहिड़ो क़ासिद मोकिले इराक़ी हुक्मराननि खे राज़ी करे वरितो हुयो त अरब फ़ौजूं ब्राह्मणाबाद ते हमिलो न कंदियूं।
जंहिं एवज़ उहे 50,000 दरहम सालानो ख़राज ॾींदा। शिमनी जॾहिं अहिड़ो मुआहिदो अरब सिपह सालार खे पेश कयो हुयो त उन संदसि आदुर्भाव कयो ऐं अहिड़े अमल जी तारीफ़ कई हुई। ब्राह्मणाबाद जा दरवाज़ा अरब फ़ौज लाइ खोलिया विया। जॾहिं अरब फ़ौज दाख़िल थी त उहे बुतखाने जा ख़ज़ाना ॾिसी हिरासजी पिया हुआ। मंदरनि जूं 19 ख़ूबसूरत दासियूं जेके रंग बिरंगी कपिड़नि में मलबूस हुयूं ऐं उन्हनि ते सोना ज़ेवर चढ़ियल हुआ, अरब सिपाहियुनि ॾिठियूं त दीवाना थी पिया। उन्हनि मुआहिदे जी भञकड़ी कई, मंदर जे ख़ज़ाने खे लुटियो ऐं 19 औरतुनि जे जिस्म ते जेकी ज़ेवर सजायल हुआ, केतिरा ई सिपाही वेझो अची हथनि सां लाहिण लॻा। औरतुनि को एहतिजाज न कयो। जीअं उन्हनि खे ख़बर हुई त उहे साणसि का बि रिआयत न कंदा। अरब सिपाहियुनि जी अहिड़ी हरकत ते क़िले अंदरि नफ़रत फहिलिजी वई। हिकु ब्राह्मण सरदार उन्हनि खे रोकण जी कोशिश कई। नतीजे में खून ख़राबो शुरू थी वियो। पूरो शहर अताब में अची वियो। क़िले जे बुर्जनि ते कब्ज़ो करे बीठल अरब सिपाहियुनि कमानियूं सिधियूं कयूं। तीर बाग़ी जवाननि जे सीने में खुपी विया। केतिरनि घरनि खे बाहियूं ॾेई साड़ियो वियो ऐं पकड़ियलनि खे ग़ुलाम बणाए पेर कड़ियूं विधियूं वियूं। अरब सिपाहियुनि खे घणो माले गनीमत हथ आयो, जंहिंमें हीरा, मोती, बाना ऐं ख़ूबसूरत दासियूं शामिल हुयूं। माले गनीमत जा 3 हिसा करे हिकु सिपाहियुनि में विरहायो वियो, ॿियो सिपह सालार जे हिसे में आयो ऐं टियों, जंहिंमें हीरा, मोती ऐं मंदर जूं 19 दासियूं शामिल हुयूं, इराक़ जे हुक्मराननि लाइ मुंतख़िब कयूं वियूं। अरब लश्कर जॾहिं नीरून कोट रवानो थियो त सिपाहियुनि जे हिक जथे सां माले गनीमत इराक़ रवानो कयो वियो ऐं अरब सिपह सालार उहो हुकुम ॾिनो त देबल पहुची कुझु ॾींहं आराम करे उन माले गनीमत खे कनीज़नि समेत बहरबानिया रवानो कयो वञे ऐं उतां जे ख़लीफ़े खे पैगाम पहुचायो वञे त उहे इराक़ जे हुक्मराननि जूं अमानतूं आहिनि। खेनि उन वक़्त ताईं तरसायो वञे जेसीं इराक़ मां को हुकुम नथो अचे। ख़लीफ़े खे उहा गुज़ारिश पिणु कई वई त 1000 घोड़नि जी सख़्त ज़रूरत आहे। जेकॾहिं उहे करामान खां मकरान ख़ुश्की रस्ते मोकिलिया वञनि त ॿुधिया ऐं सिविस्तान ते हमले वक़्तु उन्हनि जी ज़रूरत पेश अची सघे थी। ॿेड़ी जे वंझि हलाईंदड़ केहीदास बि उन्हनि ग़ुलामनि मां हिकु हुयो जेके ब्राह्मणाबाद मां पकड़िया विया हुआ। वंझि हलाईंदे हिन जी बांह जा ॾोरा सुॼी सख़्त थी चुका हुआ। हिन जी पुठी ते पवंदड़ मूसा यमनी जे फटकनि जा निशान पथर ते पियल अणमठ लकीरनि जहिड़ा हुआ। जॾहिं हू वंझि हलाए रहियो हुयो त हिन खे ॿेड़ी जे विच ते मेरी झालर लॻल चबूतरे हेठां वकड़ खाई वेंदड़ काठ जी ॾाकण भरिसां क़ैद जहिड़े कमरे मां कंहिं औरत जी रड़ जो आवाज़ आयो। उहा रड़ ईअं निकिती ॼण मथे सड़ह ते वेठल को पखी ओचितो भड़को ॾेई उॾामियो हुजे। हिन मुंहुं मथे करे ॾिठो, आसमान में कोहीड़े खां सवाइ कुझु न हुयो। केहीदास खे लॻो उहा रड़ संदसि महबूबा जी हुई जेका उन्हनि 19 औरतुनि में शामिल हुई, जंहिंखे क़ैद कयो वियो हुयो। ब्राह्मणाबाद जे मंदर जी दासी हिन जी महबूबा हरानसी, जंहिंजा सुॾका हिंदी समुंड ते हलंदड़ उन ॿेड़ी में ॿुधजी रहिया हुआ। हरानसी जा सुॾका जेकी ॻोढ़नि जा घुंघरू ॿधी तहखाने जी ॾाकणियूं चढ़ी हिन आॾो अची ॼण भॻवान जे बुत अॻियां नची रहिया हुआ। जॾहिं ॿेड़ो बहरबानिया जे किनारनि सां टकरायो त केहीदास जा हथ फाटी चुका हुआ। ग़ुलामनि वंझनि मां हथ कढिया त उन्हनि जूं पेर कड़ियूं खोले पासीरो फिटी कयाऊं। मूसा यमनी उन पूरे सफ़र दौरान पहिरियों भेरो सुख जो साह खंयो। उन जे मुंहं ते रहम ऐं पछताव जूं लकीरूं ज़ाहिर थियूं। लोही ज़रहूं पातल सिपाहियुनि ग़ुलामनि ते हक़ीर नज़रूं विझंदा हेठि लथा। ज़ख़्मी ग़ुलामनि खे किनारे ते आणे बीहारियो वियो ऐं जॾहिं 19 औरतूं हेठां तहखाने मां ॿाहिरि निकिरी साम्हूं आयूं त घणो वक़्तु ऊंदाह में रहण करे सिज जी रोशनी में उन्हनि जूं अखियूं नंढियूं थी वियूं। सिपाही 19 औरतुनि ऐं ग़ुलामनि खे साण करे क़िले में दाख़िल थिया। माण्हू उन्हनि जो इस्तक़बाल करण लाइ रस्तनि ते निकिरी आया। हर तरफ़ नारा गूंजण लॻा। उन हुजूम में केहीदास ज़ख़्मी वजूद सां हली रहियो हुयो। उन जूं उदास अखियूं 19 औरतुनि जी कतार में हरानसी खे ॻोल्हे रहियूं हुयूं। हिन ॾिठो हरानसी ॼार में फाथल कूंज जियां बेचैन हुई।
उहा उदास अखियुनि सां हुजूम में हली रही हुई। उन जा नाज़ुक पेर जेकी मंदर जे मरमर खे धड़काए विझंदा हुआ, उहे ना हमवार रस्ते ते हली ज़ख़्मी थी चुका हुआ। हिन कोशिश कई त हुजूम खे चीरे हरांसी वेझो वञी खेसि तसली ॾिए, पर सोचाई हिन वक़्तु तसली लाइ आख़िरी लफ़्ज़ कहिड़ा आहिनि, हू कहिड़ी तसली ॾिए। जॾहिं पाण खे ख़बर न हुई त छा थियण वारो आहे, मूसा यमनी पोयां हर ग़ुलाम ते नज़र रखंदो पियो अचे। चमड़े वारो बेद अञा बि हिन जे हथ में हुयो। ॿिए ॾींहुं उन्हनि खे ख़लीफ़े साम्हूं पेश कयो वियो। ग़ुलामनि ऐं ॿाणियुनि समेत उहे सभु सूखड़ियूं आॾो रखियूं वियूं जेकी उतां इराक़ जे हुकुमराननि लाइ उमाणियूं हुयूं। ख़लीफ़े हिकु सोन जो सिक्को खंयो ऐं उन ते उकिरियल सूरत ॾिसंदे पुछियो, ही तस्वीर उन ॾाहर जी आहे जंहिंजी सल्तनत देबल खां कश्मीर ताईं फैलियल आहे? हा, ॿेड़ी सां आयल अमीर जवाबु ॾिनो। उन्हनि सोन जे सिक्कनि ते साॻे काफ़र जी तस्वीर आहे जंहिं हिंदी समुंड में कज़ाकनि खे बाज़नि जीअं छुड़वाक छॾे ॾिनो आहे। ख़लीफ़े सोन जे सिक्के ते ॾाहर जी तस्वीर ॾिसी टहक ॾिनो। कहिड़ो वक़्तु आयो आहे, उन चयो। लुटेरनि जूं तस्वीरूं सोननि सिक्कनि ते उकिरियल आहिनि। पोइ ख़लीफ़े आॾो उहे 19 औरतूं पेश कयूं वियूं जेकी ईअं बीठल हुयूं जीअं संगमरमर जा बुत हुजनि जिन ते हथोड़नि जा बेतरतीब निशान हुजनि। ख़लीफ़ो उमर उन जी हद खे पहुतो हुयो जिते हवासनि गुलाबनि जी वास खां महरूम हूंदा आहिनि। उहे 19 औरतूं हिन लाइ कंहिं बि कशिश जो बाइस न हुयूं। आख़िर में उहे ग़ुलाम पेश कया विया जिन जा हथ ज़ख़्मी ऐं पेर पिथियूं हुआ। उन्हनि में अक्सरियत अहिड़नि हारियुनि जी हुई जेकी ॿियो कमु न ॼाणंदा हुआ। ख़लीफ़े उन्हनि खे घोड़नि जा इस्तबल संभालण जो हुकुम ॾिनो। जेकी राज़ा हुआ उन्हनि खे क़िले जी मरमत लाइ अहिड़े हिसे में मोकिलियो वियो जिते समुंड जी वीर में सिरूं ॻरी लूण में तब्दील थी चुकियूं हुयूं। केहीदास पाण खे ख़लीफ़े आॾो माहिर फ़ल्कियात ऐं हकीम जे रूप में ज़ाहिर कयो। हिन ख़लीफ़े खे ॿुधायो त अहिड़ो ज्योतिषी आहे जेको सितारनि जे हिसाब सां मुस्तक़बिल जा नतीजा अख़ज़ कंदो आहे। हिकमत जो ॼाणू ऐं ॻुझनि मर्ज़नि जे इलाज जो माहिर आहे। जेकॾहिं ज्योतिषी आहीं, ख़लीफ़े पुछियो, छा तूं सितारनि जो हिसाब लॻाए उतां जे हुकुमराननि खे आगाह न कयो त शिकस्त उन्हनि जो मुक़दर आहे? हिकु ॾींहुं उन्हनि खे अरब फ़ौज अॻियां हथियार फिटा करणा पवंदा। ख़लीफ़े जी ॻाल्हि ते केहीदास हथ ॿधी अर्ज़ु कयो, मूं उन्हनि खे आगाह कयो हुयो त रुई ज़मीन ते हिकु ॾींहुं उन्हनि जे झंडे खे लहिराइणो आहे। सभु जंगियूं फज़ूल ऐं जान जोखे बराबरि आहिनि, पर ॾाहर खे बदगुमानी आहे त हू राजाउनि जो राजा ऐं वॾी ताक़त वारो आहे। केहीदास जी ॻाल्हियुनि जो ख़लीफ़े ते असरु थियो। हिन खे सुठो सम्झणु लॻो। छा तूं हिकमत मां चङीअ रीति वाक़िफ़ु आहीं? ख़लीफ़े पुछियो। उन माथिरी जो आहियां जंहिंजी ज़मीन मां शफ़ा फुटंदी आहे ऐं दरिया जो पाणी ज़ख़्म धोई साफ़ कंदो आहे। ख़लीफ़ो केहीदास मां मुतासिर थियो। फ़रमान जारी कयईं त हिन खे उन क़ैद में रखियो वञे जिते अमीर ज़ादनि खे ॾोहनि जी सज़ा ॾियण लाइ रखियो वेंदो आहे। उहो क़ैद ख़ानो ॿियनि जी निस्बत सुठो हुयो। हिन उहा राति घणे वक़्त खां पोइ सुकून सां गुज़ारी। डिघी निंड कई जेका हिन खे मुख़्तसिर महसूस थी। हिन खे लॻो जीअं राति अखि छिंभ में गुज़री वई हुजे। हिन जे हथनि जा ज़ख़्म रत में ॼमी चुका हुआ ऐं पेर कड़ियुनि जा निशान ईअं ॾिसिजी रहिया हुआ जीअं पेर भेॾियुनि वटां कटिजी अलॻि रखियल हुजनि। हू क़ैद ख़ाने जे कुंड में वेही दर खुलण जो इंतज़ारु कंदो रहियो ऐं सोचींदो रहियो को हबशी उतां ज़ाहिर थींदो जंहिंजी ॻिचीअ में ॾोल उन जे गुनाहनि जीअं लड़कियल हूंदो। उहो काठ जी ॾोई सां खाधो कढी हिन आॾो मेरे थांव में रखी हलियो वेंदो। उन सां ॻाल्हाइण जी कोशिशि कंदो ऐं हबशी थुल्हनि चपनि ते आङुर रखी भितियुनि ॾांहुं इशारो कंदो जंहिंजो मतिलबु हूंदो, ख़बरदार, क़ैद ख़ाने जी भितियुनि खे कन आहिनि। चपनि मां निकितल भिणक रड़ जो रूप धारे सघे थी। केहीदास अहिड़ियुनि सोचनि में गुम हुयो त हिन तसवर में हरांसी खे ॾिठो जेका जीअं क़ैद ख़ाने जे उत्तर वारी दरी मां अंदरि ईंदड़ वाव ते फ़र्श ते विछायल गाह जे सरसर जहिड़े आवाज़नि जियां
पेरनि में घुंघरू पाए हिन साम्हूं आई हुजे। उन जे सन्हड़े लिबास सां क़ैद खाने जी ऊंदाह चांदी जीअं चमकी पई हुजे। हारांसी जेका कारूं झर जे ॻाढ़े पथर मां तराशियल हुई, जंहिंजो वजूद अरोड़ जे पहाड़नि मां वहंदड़ सिंधु जे झरड़नि जहिड़ो हुयो, जंहिंजे चपनि में नीरून जे गुलाबनि जी महक हुई, जंहिंजूं अखियूं देबल जे महामंदिर अॻियां चढ़ंदड़ राबेलनि मथां फेरा ॾींदड़ भौरनि जहिड़ियूं हुयूं। हारांसी जेका पाण हिकु मुजस्समो हुई, जंहिंखे सूंहं सीस निमाए चुमण लाइ तयारु हुई। कईदास लाइ उहो अहसासु मौत बराबरि हो त हिन जी दिलि जी राणी कंहिं क़ैद में बेवसी जा ॻोढ़ा ॻाड़े रही आहे। हारांसी जंहिंखे विछड़ण खां पोइ खन पल लाइ बि विसारे न सघियो हुयो, उन जी बेवसी खे यादि करे सुॾकंदो रहियो। हारांसी जंहिंसां हिन जो नंढपण गुज़रियो हुयो, नीरून कोट खां अरोड़ ऐं ब्राह्मण आबाद खां देबल ताईं कशाला काटींदो हुया। कईदास क़ैद खाने जी कारियुनि भितियुनि अंदरि उहे ॾींहं यादि कया जॾहिं हिकु बाज़ीगर जो पुटु हुयो ऐं हारांसी नंढड़े ॿार जीअं हिन आॾो बीठल हुई। उन जी पेशानी ते ॻाढ़ो सूरज देवता जो निशान अर्श ॾे उॾामी वियल शहीदनि जे रूह मां छणियल रत फुड़े जीअं वहंदे महसूस थी रहियो हुयो। नाज़ुक जिस्म वारी हारांसी जेका अञा 5 सालनि जी मस हुई, उहा वासिल बेहसामी जी अकेले औलाद हुई। उनखे माउ जनम ॾेई दुनिया मां ईअं हली वई ॼण ग़ाइब थी धीउ जी सूरत में ज़ाहिर थी हुजे। उहा 4 सालनि जी हुई त ॻोठ ते कारनि पेशाबनि जी बीमारी हमिलो कयो, जंहिंमें हिन जे पीउ वासिल बेहसामी जो मौत वाक़िअ थियो। मरण खां अॻु वासिल बेहसामी कईदास जे पीउ ॾांहुं पीलियूं अखियूं खणी चयो, हारांसी तुंहिंजी अमानत आहे, हिन जी पालना कजां। मुंहिंजे रूह खे राहत तॾहिं नसीब थींदी जॾहिं उहा दासीअ जे रूप में ॿुध जे मुजस्समे अॻियां नृत विझंदी ऐं उन जे घुंघरुनि जी आवाज़ मुंहिंजे रूह ताईं पहुचंदो। नंढड़ी हारांसी उन्हनि ॾींहंनि बाज़ीगरनि जे काफ़िले पोयां ईअं हलंदी हुई जीअं बयाबाननि में माउ खे ॻोल्हींदी हुजे। हूअ रुञ में पीउ जहिड़ा पाछूला ॾिसंदी हुई, जीअं विञाइजी वियल हरिणी हुजे जंहिंजूं अखियूं शफ़क़त जे नख़लिस्तान ॻोल्हींदियूं हुजनि। कईदास हिन खां 6 साल वॾो हुयो, पर जिस्मानी लिहाज़ खां नौजवान नज़र ईंदो हुयो। 11 सालनि में उनखे मुछुनि जी सावल आई ऐं बग़लनि मां पूव ईंदी हुई। हू हिकु महल 7 बाल हथनि में ईअं फेराईंदो हुयो जो परे खां कंहिं फीथे जीअं फिरंदे नज़र ईंदा हुया। बाहि जा करतब ॾेखारींदो हुयो, बाहि जे शोले खे ज़बान ते रखी विसाईंदो हुयो ऐं विसियल शोले खे फूक ॾेई ॿारींदो हुयो। हिन वटि अहिड़ो महलूल हूंदो हुयो जंहिंखे लॻाइण सां जिस्म जो उहो हिसो ग़ाइब थी वेंदो हुयो। हू नज़र न ईंदड़ दस्ताना ॾंदनि सां छिके लाहींदो हुयो त हथ ज़ाहिर थी पवंदा हुया। ॿुधिया जे वहंदड़ चश्मनि मां वेझी मरीज़ सतियाब थी रहिया हुया त हिन उतां जे पहाड़नि में गंदरफ़ ॻोल्हे लधो हुयो। हिन गंदरफ़ ते तजुर्बा कया हुया, उन जी शफ़ायाबी जो जौहर दरियाफ़्त कयो हुयो। सदाबहार गुलनि जे अर्क में अहिड़ो सौफ़ ठाहिया हुया जो कैनान जे ज़ख़्मी सिपाहियुनि जा फट सुकी विया ऐं उन्हनि खे आज़माइण खां पोइ ॿीहर विढ़ण जे क़ाबिल थी विया। हिन गंदरफ़ खे कलमी शोरे सां मिलाए आतिशबाज़ी जो सामान ईजाद करण जी कोशिश कई, पर हिकु हादिसे धिॿोड़े जे नतीजे में मर्दे बचायो हुयो। हिन कैनान जे पहाड़नि मां सेंखियो पिणु ॻोल्हे कढियो हुयो, जेकी बेज़ाइके ऐं बूए खां पाक हुयो। हिन सेंखे नांग सां तशबीह ॾिनी हुई। हू चवंदो हुयो, सेंखियो मरे त ठरी न त कारीहर जीअं वरे। हू सेंखे खे 7 ॾींहं उन चुल्ह जे तह में दफ़न कंदो हुयो जंहिं ते मंदर जी दासियुनि जो खाॼ पचंदो हुयो। 7 ॾींहंनि खां पोइ जॾहिं सेंखियो खोटे कढंदा हुया त उहो सोन जीअं चमकंदो हुयो। उन सेंखे मां अहिड़नि नामर्दनि जो इलाजु कयो जेकी मुबाशरात खे गुनाह सम्झंदा हुया। हिन अणमुअल सेंखियो ॿुधिया जे जेल में बंदि जाचूसनि ते इस्तेमालु कयो हुयो, जिन ते शक हुयो त उहे ॻुझी तरह करामान जे हुक्मराननि खे पंहिंजे देश जे कमज़ोरियुनि खां वाक़िफ़ु कनि था। हिन खे ख़बर हुई त जिते सेंखियो नामर्द बादशाहनि ते इस्तेमालु करे,
ममलिकतनि जा वारिस पैदा करे सघजनि था, उते उन्हनि खे मारे सल्तनतूं बर्बादु करे सघजनि थियूं। केहीदास नजूम जो इल्मु बि पंहिंजे मामे खां सिखियो, जंहिंखे 2 ॾींहं अॻु पंहिंजे मौत जो इल्मु हुयो। उन 2 ॾींहंनि अंदरि समूरा कम ईअं निबेरिया जीअं काफ़िले जे पहुचण खां पोइ उन जे अणएलानियल कोच जो वक़्तु अची वियो हुजे। हिन 2 ॾींहंनि में जेकी कयो, उनखे नाकाफ़ी क़रार ॾिनो ऐं चयो, जॾहिं 4 ॾींहंनि में कुझु न करे सघियो त 2 ॾींहं कहिड़े कम जा। उहो राति जो सुम्हियो। हिन एॾा खोंघरा हयां जो घर वारा सुम्ही न सघिया। खोंघरा बंदि थिया त उन्हनि ॾिठो उहो मरी चुको हुयो। जॾहिं उन जे मढ़ खे साड़ियो वियो त उन मां उभरंदड़ धुएं में अहिड़ी बूइ हुई जेका पाक वर्कनि खे पेरनि हेठां लताड़जी बेहरुमती खां बचाइण लाइ गॾु करे साड़ण वक़्तु ईंदी आहे। केहीदास खे ऊंदाह में अर्श जा सितारा सॾु करे रस्तो ॿुधाईंदा हुया। सितारनि जा किरणा इशारो कंदड़ आङुरियुनि जहिड़ा हूंदा हुया ऐं उन्हनि आङुरियुनि में मंज़िलुनि जूं मुंडियूं पातल हूंदियूं हुयूं। हू महफ़िलुनि में उन्हनि पोटोहारी राजाउनि जा इश्किया दास्तान ॿुधाईंदो हुयो, जिन राजाउनि जे मुंहं ते वटियल ॾाढ़ियूं हुयूं ऐं मुछूं तेज़ धार तलवार जियां वार करण लाइ आतियूं हूंदियूं हुयूं। उन्हनि जी बख़्मली महबूबाउनि जी सुनहरी मुंहं जे कारनि तिरनि ते पॻूं क़ुर्बान करण जा किस्सा ऐं चखियुनि ते उन्हनि सां गॾु सड़ी मरण जा उहे अमर दास्तान जेकी ज़माने जी ज़बानुनि खां थींदा उन्हनि ताईं पहुता हुया। केहीदास हारांसी खे उन उमिरि खां चाहींदो हुयो जॾहिं इश्क माना विञाए वेहंदो आहे। 5 सालनि जी हारांसी जेका बाज़ीगरनि जे काफ़िले में हिकु हाथी ते सवार हूंदी हुई ऐं उनजो फ़िलिपान हाथियुनि जे देवता जहिड़ो हूंदो हुयो। उहो मंडली में हाथियुनि खे बीहारे तमाशो ॾेखारींदो हुयो त हाथी अॻियूं ॼंघियूं जोड़े उनखे निवड़ी सलाम कंदा हुया। उहो फ़िलिपान वात मां हाथीअ जी सूंड जहिड़ी ज़बान कढी पेशानी ते रखी ॾिसंदड़नि खे दाद ॾींदो हुयो। हारांसी भरिसां काठ जे संदूक रखियल हूंदी हुई, जंहिंमें मुख़्तलिफ़ रंगनि जा अतर पियल हूंदा हुया। उन्हनि जो ढक खोलण सां ख़ुशबू ते पोपटनि जा वलर लहंदा हुया ऐं बुलबुलियूं ॿोलण लॻंदियूं हुयूं। उन्हनि में राजाउनि लाइ ख़ासि उहो अतर बि शामिलु हूंदो हुयो जंहिंखे दहीला जो शिमनी ख़ूबसूरत दासियुनि जे बग़लनि मां चखाए ठाहींदो हुयो। उहो काफ़िलो जंहिंमें 4 हाथी, 6 ऊठ, 2 घोड़ा ऐं वेहारो खनि फ़र्द हुया, तन लाइ ॾींहुं ऐं राति में को फ़र्क़ु न हूंदो हुयो। सियारे जी राति में ॿरंदड़ मचनि ते तमाशा थींदा हुया ऐं बाज़ीगर बाहि जे उलाह हथनि में खणी हुजूमनि में नचंदा हुया। जझा ऐं चिणग जी धुन ते ॿहरूं जूं अप्सराऊं चेल लोॾे वारनि खे झटका ॾेई नचंदियूं हुयूं। सूंढ मथे करे हाथियुनि जी छिनकारुनि जा आवाज़ राति जो सीनो चीरे अर्श ॾे ईअं बुलंद थींदा हुया जीअं ऊंदाह जी छाती ॿध थी वई हुजे। उन्हनि जा पड़लाउ कॾहिं देवल में हूंदा हुया त कॾहिं ब्राह्मणाबाद में। उहे राहोड़ जा बर लताड़े बेहरू ऐं दहिलिया पहुचंदा हुया ऐं कॾहिं सिविस्तान ऐं ॿुधिया खां थींदा अरोड़ ताईं हलिया वेंदा हुया। हारांसी जॾहिं 13 सालनि जी थी त उनखे ब्राह्मणाबाद जे शिमनी हवाले कयो वियो। उहे सावण जा ॾींहं हुया जॾहिं ब्राह्मणाबाद जे मंदर में बुध जे ॾुबरे बुत अॻियां बीकानेरी ॿिली जी माखियुनि जे मानारे मां ठहियल मेणबतियुनि मां ॻोढ़ा मींहं जी बूंदुनि जियां ॻड़ी हेठि किरी रहिया हुया। पोढ़े शिमनी जॾहिं हेॾी रोशनी में हारांसी खे ॾिठो त उन जूं अखियूं कसम खाइण ते मजबूर थी वियूं त उन्हनि अहिड़ो सुंदर चहिरो कॾहिं न ॾिठो। हीअ छोकिरी मुंहिंजी दोस्त वासिल बेसामी जी अकेले औलाद आहे। केहीदास जे पीउ शिमनी खे चयो, खेसि वसियत मूजिबि तुंहिंजे हवाले करण आयो आहियां। शिमनी उन ख़ूबसूरत छोकिरी जे मथे ते हथु रखियो त संदसि दिलि जी धड़कन तेज़ थी वई। शल ॿुध हिन जी ॿाझ करे, शिमनी चयो। पोइ हारांसी खे बुत अॻियां गोॾनि भर चरणनि में विहारियो वियो। 17 सालनि जो केहीदास पीउ सां मंदर मां वापसि वरियो त हिन कंध वराए ॾिठो। गौतम जे बुत अंदरि हिन जी विसायल दिलि धड़की रही हुई। हिन केतिरा ई दफ़ा काफ़िले सां गॾु उतां मोटंदे हारांसी सां मुलाक़ातूं कयूं, प्यार जा अंजाम वरजाया ऐं नवां इक़रार करे यकीन ॾियारियो त हू हिक ॿिए लाइ ॼमिया आहिनि।
जिस्म जा उहे हिस्सा आहिनि जन हिक ॿिए खे ॻोल्हे लधो आहे। उन्हनि जो वजूद हिक ॿिए खां सवाइ अधूरो ऐं नामुकमल आहे। केईदास क़ैद खाने अंदरि अहिड़िन ई सोचनि में हुयो त ओभर खां रोशनदान में निराण फहिलिजी वई। हिन खे ओजागियल सोचनि ख़्वाब जियां महसूस थियूं। जॾहिं सुबुह जी रोशनी पखड़ी त क़ैद खाने जो लोही दर कड़कंदो भित जहिड़ो आवाज़ करे खुली वियो। उन मां मूसा यमनी निर्वार थियो, जंहिंजे हथ में बेद वारो फटको हुयो ऐं ॿिए हथ में शाही फरमान।